एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सेठार जा भरसां ॻोठ नसीर मंगणे में मच्छी जे तलाउ ते सुतल पीर सन खे अणॼातल हथियारबंदनि डंडा हणी क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल पहुचायो। वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी नाहे, ख़बर नाहे ही ज़ुल्म असां सां कंहिं कयो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सेठार जा भरसां ॻोठ नसीर मंगणे में मच्छी जे तलाउ ते सुतल पीर सन खे अणॼातल हथियारबंदनि डंडा हणी क़तल करे छॾियो। असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, ख़बर नाहे त ही ज़ुल्म असां सां कंहिं कयो आहे। वारसनि जो इहो चवणु आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल पहुचाए छॾियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सेठार जा भरसां ॻोठ नसीर मंगणे में मच्छी जे तलाउ ते सुतल पीर सन खे अणॼातल हथियारबंदनि डंडा हणी क़तल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। सेठार जा मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अरबाब सतो खान जी। अरबाब, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कयो। जी, सेठार जा थाने जी हद ॻोठ नसीर मंगणे जो रहवासी रत मंगणे खे राति नामालूम हथियारबंदनि डंडा हणी क़तल करे छॾियो। मक़तूल हमरा जाबर शाख भरसां मच्छीअ जे तलाउ ते चौकीदारीअ ते बीठल हो, जंहिंखे राति नामालूम हथियारबंद डंडा हणी क़तल करे विया। वारसनि पारां असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, जॾहिं त सेठार जा